करे जरी मां नालो ही न खाता पाण में छोता छिको शहन के मां इहो तो समझाइण चाहियां न सिंध में का ॿी ज़ात बि आहे जो शर कबीलो सदाईंदी आहे तव्हां जो शर्म सां मुखातिब थिया आहियो चीफ सरदार जी नालो का तव्हां बाक़ी पीटीआई घोटकी जो केरु आहे पीटीआई ऐं घोटकी जो केरु आहे मां इहो ई त चवां थो तव्हां बिल्कुलु ग़लति चयो आहे तव्हां बिल्कुलु ग़लति चयो आहे शर हुन में चीफ सरदार शर पीटीआई जो जी पीटीआई जो चीफ सरदार चयो आहे शर्मा पंहिंजी वीडियो में कंहिंमें प्लीज तव्हां पीटीआई जो बि नालो खयो आहे शर बरादरी जो तव्हां शर बरादरी हाणे थोरो थधे दिमाग़ सां सम त जीअं ॻाल्हियूं क्लियर थियनि मां इहो ज़रूर चवां त ठरी मीरवा में साईं अदा ॻाल्हि आहे असगर मौलाना साहब ॻाल्हि आहे तव्हां मुश्ताक सरकी के हिक पेज ते आहे कोन असां ज़बरदस्ती इहो कोन चवंदासीं मुश्ताक सरकी खे असां माफ़ी वठे भले उहो असांजो भाउ आहे पंहिंजी पंहिंजी होड़ ते जेकॾहिं कायम आहे यार ॻाल्हि ॿुधो न गाॾी जेको गाॾी हणंदो मां तुंहिंजा व्हाट्सएप में जेके वॉइस नोट ख़ालिद बा मां हिते ॿुधाए बि नथो सघां तुंहिंजे ई माण्हू मोकिलण माॾे मुंहिंजी का बद कलामी न आहे कंहिं बि प्राइवेट आज ते बि न कंदो मां कंहिंखे अदा जेकॾहिं तुंहिंजा हिते वेही पोल खोलींदुसि न त तव्हां कंहिंखे मुंहुं ॾेखारण लाइक़ बि न रहंदव खोलो अरे मुंहिंजी का गार गंद खोलो का प्राइवेट फोन में बि गार गंद तव्हां हिन खां वधीक बि कहिड़ी गार गंद आहे तव्हां सरेआम कबीले खे घटि वधि ॻाल्हायो तव्हांखे कंहिं लाइसेंस ॾिनो आहे खालिद शेर साहब प्लीज हिकु मिनट जी मुश्ताक जी मुश्ताक हिकु मिनट प्लीज हिकु मिनट खालिद साहब मुझे ख्याल में त जेकॾहिं पाण अॻिते या पोइते वेंदासीं त मामला तमामु अञा बि मुंहिंजे ख्याल में ख़राब थींदा ऐं बहितरी ॻाल्हि आऊं अव्हां खे ॿिन्ही खे रिक्वेस्ट इहा कंदुसि पूरी सिंध हिन वक़्तु दुनिया हिन वक़्त ते बि दुनिया जी इहा ई रिक्वेस्ट आहे अव्हां खे हथ जोड़ त अमुन प्यार मोहबत जी ॿोली हिकु अव्हां जीअं अव्हांजी जेका डिमांड हुई हाणे ॿ मिंट प्लीज़ मूंखे ॾिजो महिरबानी वञी थींदी ॿई अव्हांजी जेका डिमांड हुई त मुश्ताक सरकी साहब पंहिंजे पेज ते लाइव अची असां खां माफ़ी घुरे ऐं अव्हां जंहिंजे हवाले सां ॻाल्हि कई त असां बि लाइव अची माफ़ी घुरंदासीं हाणे पाण कल्ह वारी ॻाल्हि अॼु वारी ॻाल्हि सुभाणे वारी ॻाल्हि इहा पाण जेकॾहिं मिक्स न कयो हाणे जेकॾहिं इन ॻाल्हियुनि ते छॾे ॾियो पाण इते ई इहा महिरबानी अव्हांजी डिमांड मुश्ताक सरकी पूरी कई मुश्ताक सरकी साहब चवे थो हू पंहिंजी आईडी ते ईंदो ऐं जंहिंजी बि दिलि आज़ारी हुन पहिरें बि सर थोरो नेट में प्रॉब्लम आहे आवाज़ कटिजे थो नेट में प्रॉब्लम आहे आवाज़ कटिजे थो आऊं कॾहिं चवां पियो ॻाल्हि खे ख़तमु कयूं था इन ते कयूं था त मुश्ताक सरकी साहब पंहिंजी आईडी तां लाइव ईंदो ओके खालिद साहब ॿुधो पिया खालिद शेर साहब ॿुधो पिया सर आवाज़ कटिजे पियो मां चवां थो त मूं वटि नेट जो आवाज़ तव्हांजो बिल्कुलु न पियो अचे कटिजी थो अचे अच्छा खालिद साहब हाणे मुंहिंजो आवाज़ अचे पियो हाणे सही थो अचे बिल्कुलु हाणे अचे थो ठीकु आहे हाणे हिकिड़ो मिनट प्लीज़ मुंहिंजो चवण मक़सदु त अव्हांजी जेका डिमांड हुई त मुश्ताक सरकी साहब पंहिंजे पेज ते अची लाइव माफ़ी घुरे ईअं सही ठीकु आहे ऐं ॿी ॻाल्हि इहा त मुश्ताक सरकी साहब कई भेरा लाइव अची ऐं उन्हनि दोस्तनि खां माफ़ी घुरी आहे त जंहिंजी बि दिलि आज़ारी थी आहे खणी अचे पहिरें हाणे ॻाल्हि ॿुधो तव्हां अॻिले हिकिड़े दफ़े ॿुधो न तव्हां अॻिले मिंट में माफ़ी घुरो वरी उते ई तव्हां उन्हनि खे इन्वॉल्व कयो इहा माफ़ी आहे उते ई तव्हां उन्हनि खे घटि वधि ॻाल्हायो इहा माफ़ी आहे माना मां माफ़ी जवाब मां थो ॾियां माना मां माफ़ी वरिती त बजाए जो तव्हां समेत तव्हां जंहिं डिप्लोमेट तरीक़े सां माफ़ी जेको अल्फाज़ चयो आहे उहो ॿुधो आहे त तव्हां कीअं चयो आहे ईअं माफ़ी घुरबी आहे त कंहिंजी बि दिलि आज़ारी थी आहे त कंहिंजी बि दिलि आज़ारी तूं करे असांजी वरी चए कंहिंजी बि दिलि आज़ारी थी आहे कंहिंजी माना मुंहिंजो कंहिंजी माफ़ी कंहिंखे मां एड्रेस कयो आहे तव्हां ॻाल्हि ॿुधो न तव्हां हिन महिल नफ़रत कंहिंमें फैलाई आहे तव्हां घटि वधि कंहिंखे ॻाल्हायो आहे तव्हां हिट कंहिंखे कयो आहे मंगणार को वरिती आहे जंहिंखे मां हिट कयो आहे त मां उनखे ई एड्रेस कयो आहे माफ़ी में बि ऐं मां हिट शर खे कयो आहे त मां शर को माफ़ी वरिती आहे हाणे में डिप्लोमेटिक जे करे ज़हन ई एॾो मनफ़ी आहे मुंहिंजे लाइ त मां त पहिरें पवां बि तव्हां चवंदो हराम पाई थो करे न ॾिसो न असां पहिरें पवण जी ॻाल्हि तूं असांजो भाउ आहे असां तोखे पहिरें जे लाइ न चवंदासीं ॻाल्हि इहा जी जी नियत जी आहे न ॾिस बि अदा हिकिड़ो मिंट असां ॿई चढ़ियल होस्ट हिकिड़ो मिंट तोखो चढ़ियल ॿई असां हाणे ख़ालिद भाउ ॿुध आवाज़ नथो अचे असगर साहब अदा मुंहिंजो आवाज़ अचे थो ख़ालिद हुसैन शर साहब हेलो ख़ालिद साईं आवाज़ अचे थो
खालिद हेलो। साहब नेट जो अच्छा हाणे ॿुध ख़ालिद साईं ॿुध आवाज़ न पियो अचे असगर साहब, हेलो। आवाज़ कोन पियो अचे। हिकिड़ो सेकंड साईं, हाणे अचे पियो साईं खालिद साहब हाणे मुंहिंजो आवाज़ अचे पियो? आवाज़ कोन पियो अचे असगर साहब, आवाज़ बि कोन पियो अचे। सर अवां जो आवाज़ जी, अचे जी। थो, हाणे अचे पियो? जी जी अदा। हाणे आवाज़ अचे थो बि अदा असगर मां, हाणे अचे थो आवाज़? हेलो अदा आवाज़ अचे आवाज़ पियो? कोन पियो अचे साईं, आवाज़ कोन पियो अचे। असगर साईं होॾे नेट जो मसलो आहे, कॉल बॉल जी ईंदी जी वेंदी। हा हाणे मां ॾिसो जी जी अदा तूं कबाइली आहीं त असां बि हिन सिंध में रहूं था, जी तो में उहे जी जी हाणे जरासीम अचे थो, आहिनि, बिल्कुलु अचे थो। तो में उहे ख़ालिद साईं जरासीम आहिनि या तुंहिंजे बिरादरी में आहिनि त साॻा जरासीम असां में बि आहिनि। अचे पियो आवाज़, अचे पियो आवाज़, हाणे अचे पियो। हाणे ॿुधो, हाणे जेकॾहिं कंहिंखे झुकाइणो आहे, कंहिंखे कूड़ी अना में किराइणो आहे, जेकॾहिं पाण खे तस्कीन ॾियणी आहे त मां हिन सोच जे ख़िलाफ़ निकितो आहियां। हे जेका पंहिंजी रियासत अंदरि रियासत काइमु करे, नेट जो इशू आहे तमामु वॾो ख़ालिद शेर साहब वटि। हाणे जेसीं ताईं ख़ालिद शेर साहब असांखे जॉइन न कंदो, ज़ाहिर मुश्ताक सर साहब जेकॾहिं ॻाल्हि ॿोल कंदो त वरी उहा ॻाल्हि हथ में रहिजी वेंदी। वरी ख़ालिद साहब चवंदो त वरी रिपीट करे उहा ॻाल्हि, त वेट कयूं था 2 मिंट पाण ॾिसूं था मुश्ताक साईं, पाण 2 मिंट ॾिसूं था, जेकॾहिं अची था वञनि त ॻाल्हि ॿोल कयूंसि था, अवां हुनखे जवाबु ॾियो ऐं उन खां पोइ न पोइ प्रोग्राम पाण वाइंड अप कयूं था। ईअं मुश्ताक साईं? हा ठीकु आहे भले अचे अचे। हा हा सिर्फ़ु 2 मिंट प्लीज़। ख़ालिद शेर साहब प्लीज़, अवां वटि नेट इशू आहे ऐं 2-3 भेरा अवां जी लाइन डिस्कनेक्ट थी वई आहे। असीं अवां जो वरी बि वेट कयूं था, 2-3 मिंट वेट कंदासीं त जीअं, छो जो मुश्ताक सर्की साहब जेकॾहिं अवां जे सवाल जो जवाबु ॾिए थो त दुनिया त ॿुधे थी पर अवां नथा ॿुधी सघो। असीं चाहियूं था त अवां अची वियो, कोशिशि कयूं था त जी ख़ालिद साहब हाणे सही आहे? हाणे सही आहे साईं, बिल्कुलु सही आहे। हाणे ख़ालिद साहब मुंहिंजा 2 जुमिला आहिनि, तव्हां जेको फ़ैसिलो मां तव्हांजे हथ में थो ॾियां। ओके जी जी ओके। हिकु ॻाल्हि त अॼु बि जेको आहे तव्हांजे सरदार साहब सां तव्हांजे असांजे दोस्तनि ॻाल्हि ॿोल कई आहे, त तव्हां भले सरदार साहब खे लाइव वठो कॉल ते, त उहो चए थो मां इन मामले में परे परे ताईं न आहियां, न मां इन में पवणु थो चाहियां, माना मां हुनजे इन सोच खे सलाम थो कयां जेकॾहिं एॾी मुस्बत ठीकु सोच रखे थो। हिकु ॻाल्हि ठीकु बाक़ी हाणे जेकॾहिं शर पाकिस्तान इतिहाद अना जो मसइलो करे थो, मुश्ताक सर्की खे झुकाइण जो मसइलो करे थो, त मुश्ताक सर्की जी ज़ात जो इशू ई न आहे। जेकॾहिं शर कबीलो ठरी में रहे थो ऐं ॿाहिरियों माण्हू कराची हाणे को ॾिसो न, तव्हांजी आईडी तो हिकिड़ी पोस्ट थी आहे त सारंगपूअ खे आसमान तां लथल हिकिड़ी ज़ात बचाइण जी कोशिश थी करे। ईअं न मां सही थो ॿुधायां, मां इहो ॿुधो, लिखियो आहे त छा हिकिड़ी बिरादरी आसमान तो लथी आहे, माना तव्हां सभु बिरादरियुनि खे गार गंद कयो, तव्हांखे को जेकॾहिं रद्दमल थो ॾिए त उन में तव्हां पोइ चओ था त असां सां ज़ुल्म आहे। मां इहो लिखियो आहे त सारंगू शर जे ख़िलाफ़ हूं, शर बि नथो चवांसि, सारंगू जे ख़िलाफ़ हूं, तव्हां बि उनजे ख़िलाफ़ हो, तव्हांजी बि उन मासूम नींगर सां हमदर्दी आहे, मुंहिंजी अदा बि। असां असल में हाणे ॻाल्हि इहा ई आहे, पंहिंजो असगर साहब हाणे वधीक हिन चैप्टर ते कोन था ॻाल्हायूं। ठीकु आहे असांखे जेको नैरेटिव ॾियणो हुयो उहो तव्हांखे ॾिनोसीं। हाणे जी जेको सर, मुश्ताक सर्की खे बहितर लॻे मुश्ताक सर्की साहब उहो करे। असांखे ठीकु मुश्ताक सर्की साहब जो नेट ते बि इंतज़ारु रहंदो, थरी मीरवा में बि इंतज़ारु रहंदो। असां मुश्ताक साहब जी हर ॻाल्हि खे जेको बि क़दम खणंदो उनखे वेलकम कंदासीं, पर जे मुश्ताक साहब न कंदो बि, अला कंदो, पोइ जेको कुझु थींदो उहो सभु ॿाहिरि आहियूं, भला अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। बाक़ी हाणे जेकॾहिं को अना जो जेकॾहिं को मसइलो बणाईंदो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, भले बणाए अना जो मसइलो। बाक़ी असांजी पुरअमन रैली आहे, पुरअमन अना जो तरीक़े सां असां मसइलो हिते न हूंदासीं। आहे त मुश्ताक सर्की खे साइड करे ॿियनि बिरादरियुनि को ख़ालिद शर छो नथो माफ़ी वठे? मुश्ताक मूंखे साइड उहो करे न आहे। सभ खां पहिरियां मसइलो मूंसां आहे, मुश्ताक मुंहिंजी सर्की बिरादरी साहब सां मसइलो आहे। मां इहो चवां थो त जेकॾहिं मूंसां आहे, मूंखे मां बि साइड थो थियां, मां इन खां पोइ थो अचां सिर्फ़ु शर बिरादरी जे तव्हां को डिमांड कंहिं कई आहे? मां ऐं मुंहिंजे कबीले कई आहे न। हा तव्हां बिल्कुलु जॾहिं तव्हां माफ़ी वठो, मुश्ताक सर्की जॾहिं साहब पहिरीं खालसा डिमांड मुंहिंजी आहे, तव्हां मुंहिंजी डिमांड पूरी कयो, मां बिल्कुलु चांडे साहब खे माज़रत ओके कंदुसि। ओके ओके हिकु सेकंड प्लीज, जी खालसा खालसा
जी जी हाँ हाणे सही आहे, हाणे सही आहे। हाँ मुझे चवण जो मक़सद है कि जेका बिल्कुल डबल आहे, डबल आहे। हाँ हिकु मिनट गुलाम रसूल जो शायद भाई खुलियल आहे। बिस्मिल्लाह बाबा बिस्मिल्लाह सभी संगत के आवाज जी डबलिंग छो थी अचे कंहिंजो बई दोस्त असल में गुज़ारिश जी जी बाबा जी मुझी हिकड़ी आवाज डबलिंग अचे पई असगर साहब आवाज डबलिंग के थोरो खत्म कर हाणे सही आहे, हाणे सही आहे। अच्छा ठीक आहे हाणे मूंखे वरी पंहिंजो आवाज़ ॿुधण में थो अचे सेटिंग करे हिकिड़ो मिनट ख़ालिद साईं आवाज़ थोरो वेझो मुश्ताक साईं थोरो वेझो ऐं नंढड़ी गुज़ारिश अर्ज़ु रखण थो घुरां मुंहिंजो आवाज़ अवाना क्लियर पियो अचे ठीक साईं ठीक साईं ख़ालिद साहब मुंहिंजो आवाज़ अवाना क्लियर पियो अचे साईं हाणे मुंहिंजी हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे साईं असांजो मानवारो निहायती क़ाबिल एहतराम मुश्ताक सर्की साहब निहायती क़ाबिल एहतराम साईं ख़ालिद हुसैन शर साहब उन्हनि ॿिन्ही जी आॾो हिकिड़ी गुज़ारिश आहे मुख़्तसिर तरीन गुज़ारिश आहे ऐं डिघी ॻाल्हि कोन कंदुसि सिंध धरती असां सभिनी जी इज्तमाही माउ आहे सर्की शर चांडियो ख़ासकेली खोसो उन जे पुटनि जा नाला आहिनि असां सिंध धरती जा जेके पुट आहियूं उहे पुट हिक ॿिए सां एतिरी नफ़रत करे पंहिंजी माउ खे असीं रंजाईंदासीं छा इहो असांखे करणु खपे ऐं मूं वटि तमामु घणा दलील आहिनि मुश्ताक सर्की मुंहिंजो पुराणो दोस्त आहे मुंहिंजो साथी आहे मूं वटि तमामु घणा दलील आहिनि अॼु अव्हांखे सभ खां पहिरियां मुश्ताक साईं मूं ॾे तवजह ॾियो ख़ालिद साईं मूं ॾे तवजह ॾियो बैटरी लो थी हाणे हा ऐं अॼु अव्हांखे पंहिंजी अमड़ फतेह खातूं पंहिंजी वॾी धीउ राबिया चांडियो ऐं मुंहिंजी ॿी धीउ आसमा चांडियो ऐं मुंहिंजी आख़िरी धीउ सीमा चांडियो ऐं उन खां पोइ मुंहिंजूं अखियूं भरिजी आयूं आहिनि उन खां पोइ हीउ लतीफ़ साईं जो रिसालो अव्हांखे ऐं मेड़ थो ॾियां अव्हां ॿिन्ही खे असां बस कई साईं बस हाणे बस ॿुधो साईं माफ़ी तो घुरां साईं बस असांखे बि रुवारींदव अव्हां मूंखे ॿुधो ॿई मुंहिंजी सिंध तमामु वॾी इज़त में आहे एॾी तकलीफ़ में आहे तव्हां सोचे नथा सघो तव्हां चाहियो त पंहिंजे नियाणियुनि खे सॾु करे तव्हांखे लाइव मेड़ थो ॾियां हिक ॿिए खां माफ़ियूं वठी प्रोग्राम कैंसिल करे उन खां पोइ ख़ालिद ऐं मुश्ताक सर्की गॾियल डेट तय करे उन जेको मुतासिर ॿारड़ो आहे उन जे पीउ वटि वञनि ऐं अव्हांखे क़ुर मेड़ थो विझां सिंध खां मथे तव्हांजो अलाउ न आहिनि यार ख़तम कयो गुलाम रसूल साईं बस ख़तम कयो वॾी ॻाल्हि आहे इन खां वधीक असांजी का औकात ई न आहे का औकात न आहे ऐं पंहिंजी घरवारी खे सॾु थो कयां उहा पोती लाहे पेरनि ते विझंदी न बस साईं ख़ालिद साईं असगर साईं इनके बंद कयो मां लाइव अचां तो पंहिंजी आईडी तो गुलाम रसूल साईं मां अर्ज़ु ॿुधो हिते भाकुर पायो मूंखे अदी नायाब सरकश बि ॿुधो मुंहिंजो अर्ज़ु ॿुधो अदी नायाब सरकश बि सुबुह फ़ोन कई आहे ऐं अदी असांजी शहनाज़ बि फ़ोन कई आहे असांजी भेण मानवारी असांखे ॿियनि बि सिंध जे क़ौम परस्त नेशनलिस्ट माण्हुनि फ़ोन कई आहे असांखे जेको तव्हां हे नियाणियूं क़ुर शाह जो रिसालो जंहिं राजपर साहब असांखे मेड़ कई असां उनजे सभिनी बिरादरनि भाइरनि खे मान ॾींदे असां मुश्ताक सर्की खे बि माफ़ कयोसीं असां जेको आहे सो पंहिंजो चांडे साहब खां बि माज़रत था कयूं जेको चांडियो साहब असांजो
खलील चांडियो साहब जंहिंखे का तकलीफ़ पहुती आहे उन खां बि माज़रत था कयूं, पर असां इहा शइ ज़रूरु मुश्ताक खे चवंदासीं त असांजी सॼी सिंध जी शर बिरादरीअ खे तव्हां जेकॾहिं मोहबत करणु चाहियो था त लाइव अची उन्हनि खां माज़रत कयो। इंशाअल्लाह ही ख़ालिद शर तो सां रैली में बि गॾु हूंदो। असांजो ही ख़ालिद शर इताद जी बिरादरी तव्हां सां रैली में बि गॾु हूंदी, गॾिजी हली करे असां नंढे सां खलील चांडियो पारां मुश्ताक सर्की पारां जेको मांजी बिरादरी खे रंज रसियो आहे उनजी पेरनि ते हथ रखे माफ़ी थो वठां पेरनि ते हथ ऐं कसम सिंध धरतीअ जो ख़ालिद साईं कसम सिंध धरतीअ जो ऐं इरादो करे वेठो त सुभाणे पंहिंजी न्याणी वठी आऊं मुश्ताक ॾे मुश्त से तव्हां ॾे छॾिजो मुंहिंजे सिंध सभिनी खां कमां मां हाणे लाइव अचां थो मां साईं गुलाम गाॾी में विहारे पोइ नंढड़े बचड़े ॾे वेंदासीं। मां ख़तम कयो, मां हाणे लाइव अचां थो। आबाद हूंदो सदाई। हिकिड़ो मिनट ॻाल्हि ॿुधो मुंहिंजी। गुलाम रसूल चांडियो साहब, ख़ालिद हुसैन शर साहब, मुश्ताक सर्की साहब, हिकिड़ो सेकंड प्लीज। हिन वक़्तु दुनिया 4-5 हज़ारनि ताईं हिन वक़्तु माण्हू ॾिसनि था ॿुधनि था ऐं मुंहिंजे ख़्याल में त तव्हां हिते बि कुझु लफ़्ज़ ॻाल्हाए वञो, सिलसिला मत लाइव प्रोग्राम ते ॻाल्हाए वञो या त हिते ई तव्हां मुख़ातिब थियो, पूरी दुनिया सां मुख़ातिब थियो। गुलाम मां हिते बि चवां थो, ॿुधो, मां हुते बि चवंदुसि, मां हिते बि ख़ालिद शर साहब खे भाकुर पाए चुमियूं ॾेई गुल पाए तो नथो ॾेई सघां। ख़ालिद साहब समेत चीफ सरदार साईं शहरयार खान महर साहब शर साहब समेत जेके भी शर बिराजा जिन मूंखे गारियूं बि ॾिनियूं उन्हनि खे बि भाकुर चुमियूं अजरकनि मुंहिंजे तरफ़ों। मां हथ मथे कयां, मां इन न्याणियुनि खे मान ॾींदे, साईं ख़ालिद साहब खे मान ॾींदे, असगर मलाणे खे मान ॾींदे, साईं गुलाम सुम जो मेंटोर आहे। असां सिखंदा आहियूं इन को हाणे बि सिंध टीम में बि सिखियासीं। असां आदि नायाब सरकश के मान ॾींदे, असां साईं राजपर साहब के मान ॾींदे, असां आदि शहनाज के, असां वाई साहब खैरपुर जे नौजवाननि के, उन समय जेके भी सिंध में ज़ातियूं रहनि थियूं सिंधी क़ौम के गवाह बणाईंदे त मुंहिंजी ज़ात जो मसलो न आहे। अॼु अखियुनि में जेके लुड़क आहिनि उहे सिंध ख़ातिर आहिनि ऐं ही लुड़क बि असांजा तेसि ताईं सचाई जी गवाही ॾींदा त ही मफ़ाद न आहे, ही एजेंडा न आहे। ही मूं बचड़नि अफ़साम अफ़ाम जी कसम खई आहे त ही जेके मुंहिंजा बचड़ा आहिनि, जेको नंढड़ो साहिल आहे ऐं उन समय जेके ॿार आहिनि मुंहिंजे लाइ अफ़साम अफ़ाम आहिनि, उन्हनि जे लाइ अचां पियो। साईं ख़ालिद साईं चांहि बि ठाराईंजा, तुंहिंजी औताक ते बींदासीं, गॾिजी करे बचड़े के लिए भाकुर पाए असां कराची वेंदासीं। मां पंहिंजी आईडी ते बि अचां थो, आईडी तो मां तव्हां खां माफ़ी घुरां थो ऐं वास्तो तो सिंध जो इन मामलनि खे रोकियो जेके ॿारनि सां ज़ुल्म थियनि था ऐं सारंग शर जे सारंगू जहिड़े खे आइसोलेट कयो। जीअं तव्हां कंदा अचो था, अचो त गॾिजी केस विढ़ूं ऐं अचो त हुनखे फाई ते पहुचायूं। असांजी एजेंडा आई आहे सिंध सलामत सलामत सॼी सिंधी क़ौम खे मुबारक हुजे त जेको स्टेज जेको ख़ौफ़ ऐं जेका ख़ौफ़ वारी फिज़ा हुई उन्हनि घण घुरनि खे मां सलाम पेश थो कयां, लख करोड़ उन जा एहसान थो मञां त जेका एतिरी मोहबत करे थी, जेका शर जी रत खे बि पंहिंजो रत सम्झे थी, जेको वहण वारो हुयो, जेको सरकी जो रत आहे वहण वारो हुयो, उनखे बि पंहिंजो दर्द कर्ब महसूस करे सॼी सिंध असांखे चयो ऐं ही त हिकिड़ो बहानो हुयो। पर अलाह ॼाणे थो जेकॾहिं बि 26 ते कुझु बि थिया पोइ बि असांजे दिलि में अहिड़ी का शइ न हुई, असां हिनखे पोइ बि भाकुर ऐं चुमियूं पाइण पिया वञूं। अलाह साईं सभिनी खे आबाद रखे। जेको हिन जी मां कैफ़ियत मुंहिंजी थी वई आहे, मां ॻाल्हाए न सघां। हिकिड़ो मिनट बस प्लीज प्लीज अवां मौजूद रहो। हाणे मुश्ताक सर्की साहब, ख़ालिद हुसैन शर साहब, गुलाम रसूल चांडियो साहब, प्लीज दिलि वधी कयो ऐं ये गोरा सभिनी जे अखियुनि में आहिनि पर लिकायूं वेठा आहियूं, ज़ाहिर नथा कयूं। गुलाम रसूल दिलि वधी कयो, ॿ लफ़्ज़ अगन शर माइक ऑन कयो, ॿ मिनट प्लीज माइक ऑन कयो। अगन खान शर साहब माइक ऑन कयो, ॾार कियारा हमारी माइक ऑफ आहे। असगर साहब हाणे जेको गुलाम रसूल साहब अची वियो, हिकिड़ो मिनट प्रोग्राम कनि था। मां असल में ॻाल्हाइण इहो पिया चयूं जॾहिं गुलाम रसूल चांडियो साहब इंतिहाई मोतबर मौजूद मुंहिंजे लाइ, छो त जंहिं फील्ड में असां आहियूं शायदि असांजे सम्झो
जेको असांजो आइडियल शख़्सियतनि में असां हाणे ॻाल्हाइण जी का जॻह कोन्हे रही। पर मुश्ताक बि मुंहिंजो भाउ, मां इहा ई ॻाल्हि करण लाइ इन में प्रोग्राम में शामिल थियणु चाहियां पियो त मुश्ताक खे भाउ खे बि सम्झाइजे, ख़ालिद साहब खे बि सम्झाइजे, जेके दूरियूं जेके असांजी हिकिड़ी साज़िश थिए पई या विढ़ाइण जी कोशिशि कई पई वञे। काफ़ी अरसे खां वठी मां का इन मामले जे विच में न आहियूं, पर मुश्ताक भाउ बि ऐं ॿिया असांजी बिरादरी जा माण्हू बि घणो अॻिते निकिरी विया। जंहिं भाउ ते पाणी विझण जी मां कोशिशि कई, पर जेके गुलाम रसूल साहब ॻाल्हियूं कयूं त हाणे असां वटि को लफ़्ज़ ई न रहियो जो असां ॻाल्हाए सघूं सवाइ रोइण जे ऐं ॻोड़नि वाइण जे। त सॼनि दोस्तनि जी महिरबानी, मुश्ताक भाउ जी महिरबानी, ख़ालिद साहब जी महिरबानी, गुलाम रसूल चांडियो साहब जी महिरबानी, जंहिंजे अची करे बहितरीन किरदारु अदा कयो ऐं सिंध जे सचे पुट हुजण जो सबूत ॾिनो ऐं सिंधियुनि खे ठाहिण जो जेको आहे बहितरीन जेको आहे उहो कयो। प्लीज़ हाणे हिकिड़ो सेकंड मौजूदु रहो, मां प्रोग्राम खे हिते बंदि कयां थो, एंड कयूं पिया। वॾी महिरबानी सभिनी दोस्तनि जी। पर जेसीं ताईं ऑफ न कयां तेसीं ताईं मां स्क्रीन ते मौजूदु रहंदो। मुश्ताक सर्की साहब वॾी महिरबानी, ख़ालिद हुसैन शेख साहब वॾी महिरबानी, गुलाम रसूल चांडियो साहब वॾी महिरबानी, अगल खान शेख साहब, लतीफ़ सरकार जे हिन सिटनि सां पाण समूरी सभिनी दोस्तनि खां, प्रोग्राम जे महिमाननि खां, पंहिंजे प्रोग्राम सिलसिला जे होस्ट ऐं दोस्त जी इजाज़त वठंदो। साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलिम सब आबाद करी। मोहब्बतूं हिकिड़ो सेकंड प्लीज़। वॾी महिरबानी सभिनी जी, वॾी महिरबानी ख़ालिद शेख साहब, वॾी महिरबानी गुलाम रसूल चांडियो साहब, थैंक यू। महिरबानी सभिनी प्यारनि प्यारनि दोस्तनि जी, ऐं जेके बि मुंहिंजे हिन प्रोग्राम खे अॼोके हिन प्रोग्राम खे जंहिं ॿुधो जंहिं ॾिठो, हज़ारनि जे तइदाद में पूरी दुनिया हिन वक़्तु असांजे हिन प्रोग्राम में मौजूदु रही ऐं सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां। ऐं तमामु वॾो महिरबानी सभिनी दोस्तनि जी ऐं दोस्तनि खे जेका बार बार शेयरिंग कंदा हलो हिन प्रोग्राम खे। अमुन ऐं मोहबत प्यार जो दुनिया खे पैगाम ॾियो असांजे हिन सिंध सलामत लाइ प्रोग्राम जे थ्रू। अवां ॾिठो ऐं ॿुधो अॼोको प्रोग्राम असांजो, जंहिंमें मुश्ताक सर्की साहब सां गॾु ऐं जंहिंमें डॉक्टर ख़ालिद हुसैन शर साहब जेके इत्तेहाद पाकिस्तान जा चेयरमैन असां सां मौजूदु हुया, अगन खान शर मौजूदु हुयो, असांजो गुलाम रसूल चांडियो साहब जंहिं पंहिंजो किरदारु जंहिं पंहिंजो अदा कयो ऐं जेको समूरी सिंध खे पूरा अमन जेके हिकिड़े प्यार ऐं मोहबत जो पैगाम, मूं उहे ई चयो त हीअ सिंध धरती हिकिड़ी सूफ़ियनि जी धरती आहे, लतीफ़ सरकार जी धरती आहे, सिंध जे घोट भिटाई जी धरती आहे, त हीअ धरती अमन जी धरती आहे। जंग नथी चाहे, अमन चाहियूं था, प्यार चाहियूं था, मोहबत चाहियूं था। सभिनी दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी। जेके बि दोस्त असांखे पूरी दुनिया जेका हज़ारनि जे तइदाद में जेका दोस्त असांखे ॾिसे पई ऐं ॿुधो आहे, जंहिं प्रोग्राम खे पंहिंजे पंहिंजे पेज ते शेयर कंदा रहो, पंहिंजे मुख़्तलिफ़ ग्रुपनि में शेयरिंग कंदा रहो। अमन प्यार मोहबत खे पखिड़ण जो कोशिशि कयो, नफ़रत खे घटायो, मोहबत खे वधायो। छो जो हिन वक़्तु सिंध गुलाम रसूल चांडियो वारी ॻाल्हि त सिंध सूरनि में आहे, सिंध कूड़नि में आहे, सिंध ॾुखनि में आहे, सिंध दर्दनि में आहे। हिन वक़्तु सिंध में सोगस खां सवाइ कुझु न आहे। असीं चाहियूं पिया त सिंध में सिंध मुड़के, सिंध रुगो ॻोढ़नि में लुड़के न, पर सिंध मुड़के। ॾिसो पिया त बद जेका बुख बेरोज़गारी केॾी ॾींहों ॾींहुं जेका चोट ते चढ़ियल आहे, उन खां पोइ जेका ॾिसो पिया त ख़ुदकशियूं, मासूमनि सां ज़्यादतियूं, नियाणियूं अग़वा, नियाणियूं क़तल, केॾो ज़ुल्म बर्पा लॻो पियो आहे। त असीं कहिड़े पासे वञूं, कंहिंसां मोहलियूं? असीं पंहिंजो पाण में छो था विढ़ूं, पंहिंजे पाण सां खुनरी छो था कयूं? असां जेको बि आवाज़ उथारियूं त सिंध ख़ातिर, सिंध जे वसीलनि ख़ातिर पाण गॾिजी करे उथारियूं। अचो त गॾिजी हिकिड़ो वचन कयूं। खणी हुन में डॉक्टर कादिर मंसी साहब हुजे, अयाज़ लतीफ़ पलीजो साहब हुजे, सजाद चांडियो साहब हुजे, अवामी तहरीक हुजे, क़ौमी अवामी तहरीक हुजे, जीअं सिंध महाज़ हुजे, जसकम बशीर खान कुरैशी साहब हुजे, सनान खान कुरैशी साहब हुजे, अमजद मैसर हुजे, केर बि हुजे, या जेकॾहिं नवाज़ खान ज़ऊ साहब हुजे, रियाज़ चांडियो साहब हुजे,
सूर्या सिंधी हुजे अति नायाब सर्कश जो बेहतरीन किरदार उनजी बि रहियो आहे कल खां वठी साईं मुनीर हैदर शाह साहब मूंसां मुसलसल राब्ते में हुयो कल टियों खां वठी हिन पूरी सिंध मूंसां राब्ते में हुई सभु दोस्त मूंसां राब्ते में हुया ऐं आउं तमामु वॾो शुक्रगुज़ार आहियां ख़ासि तौर ते शर बिरादरी जो शर कबीले जो सरदारनि जो ऐं उन्हनि दोस्तनि जो ख़ासि तौर ते स्पेशली ख़ालिद हुसैन शर साहब जो ऐं हिन तरफ़ ख़ासि तौर ते ऐं मुश्ताक फ़क़ी साहब जो पंहिंजो ख़लील चांदी साहब जो ग़ुलाम रसूल चांदी साहब जो साईं फ़कीर मोहम्मद लाशारी साहब इंग्लैंड बर्तानिया मां जेके बि दोस्त असांखे मूंसां राब्ते में हुआ जंहिं बि दोस्तनि मूंखे इहा रिक्वेस्ट कई कोशिशि कयो हिन प्रोग्राम खे कामयाबु करण जी ऐं सिंध में अमन आणण जी प्यार मोहबत जी आणण जी ऐं इन्हनि दोस्तनि खे जेके नाराज़ दोस्तनि उन्हनि खे भाकुर पारायो मोहबत वधायो नफ़रत खे घटायो ऐं पंहिंजनि हिननि सिटनि सां सभिनी दोस्तनि खां वठंदुसि इजाज़त रहे शल तुंहिंजो ऐं मुंहिंजो सदाईं साथ सलामत रहे शल तुंहिंजो ऐं मुंहिंजो सदाईं साथ सलामत शादाबाद ज़िंदाबाद रहे शल सदाईं सिंध सलामत वॾी महिरबानी सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी